मौलाबख़श ٿيبو रपॉर्टर عبرت न्यूज़ ڪوٽڙي محمد ڪبير ڪوٽڙي محمد ڪبير جامع مسجد में 12 रबियुल अवल जश्न ईद मिलादुलनबी जे सिलसिले में पेशिमा محمد ख़ान उर्फ नाले मिठू कलोड़ो जे अॻुवाणीअ में प्रोग्राम मुंतक़द कयो वियो। प्रोग्राम जो ख़ुसूसी महिमान सैयद नूरुल हक राशिदी हुआ, जॾहिं ते ख़ासि महिमान हाफ़िज़ मज़हरुद्दीन सिकंदरी हुआ। प्रोग्राम में हाफ़िज़ नईम मोहम्मद ٿيبو, मोहम्मद हनीफ़ राजपर ऐं ॿियनि नातूं पढ़ियूं। जॾहिं ते ख़ुसूसी ख़िताब में सैयद गुलाम शाह चयो त असां इंतिहाई ख़ुशि नसीब आहियूं जो अलाह ताला असांजे प्यारे महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उमती आहियूं। ही भलारो महीनो आहे, छाकाणि जो हिन महीने में ॿिन्ही जहान जे सरदार मदीने वारे साईंअ जी आमद आहे, जंहिं लाइ असां मुस्लमान खे घुरिजे त असां पंहिंजे हबीब करीम जे ख़ुशी निहायत जोश जज़्बे अक़ीदे ऐं एहतराम सां मल्हाए दुनिया खे पैगाम ॾियूं त असां आका जा उमती आहियूं। जॾहिं त प्रोग्राम में शहरनि वॾे अंग में शिरकत कई, आख़िर में मोमिननि खे नंगा नियाज़ खारायो वियो।